सिंध के गादी वारिस शहर कराची में पीपीए जो पावर शो बिलावल भुट्टो ज़रदारी की अगवानी में सॼे शहर में रैली हंध हंध हज़ारे बाहुनि तरफ़ां शानदार इस्तक़बाल गुलनि जी वर्खा जियालनि जी झुमरियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त कराची मां 20 सीटूं मिलियूं त हू शहर जो नक्शो ई तब्दील करे छॾींदा। कंहिंखे बि कराची शहर में नफ़रत पखेड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। 8 फरवरी ते हू लिसानियत ते नफ़रत जी सियासत खे दफ़न कंदा। पीपीए जी हुकूमत क़ाइम थी त कराची खे संदसि हक़ मिलंदो। पीपीए खां सवाइ ॿियूं पार्टियूं पंहिंजे मक़सद लाइ चूंडुनि में सोच रहियूं आहिनि। कोशिश करें। मुस्लिम लीग नून तरफा सियाहती मरकज़ मरी में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त खेसि इक़्तिदार मां कढंदड़ शख़्स पाण इस्तीफ़ा ॾेई हली वियो आहे। दाल में कुझु कारो चोरी जी ॾाढ़ी में कख आहे जो उहो जज इस्तीफ़ा ॾेई वियो आहे। 1 करोड़ नौकरियुनि जूं वाइदो कंदड़ हिकु नौकरी बि न ॾिनी आहे। अलाह जी कुदरत आहे जो खेसि ताहयात नाहिल करार ॾींदड़ शख़्स जेल में ऐं हू अॼु अवाम जे साम्हूं आहे। क़ौम जी ख़िदमत करे रहियो हुयो। ॿुधाए वञे त खेसि छो कढे वियो। मरियम नवाज़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ ईंदो आहे, कारोबार हलंदो ऐं पोरियत जी चुल्ह ॿरंदी आहे। इक़्तिदार हासिल करे मरी जे घर घर में गैस फराहम कई वेंदी। सिंध में बरसाती बोर्ड मुतासिरनि लाइ 20 लख घरनि जी अदावत कई पई वञे। सिंध में मुफ़्त इलाज जी सहूलियत मौजूद आहे पर ॿियनि सूबनि में नाहे। पीपुल्स पार्टी ग़रीबनि पोरियतुनि जी पार्टी आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी जो बागनानी में ख़िताब। आम चूंडूं ख़मीस ते थींदियूं। चूंड मुहिम जो सुभाणे आख़िरी ॾींहुं। इलेक्शन कमीशन ज़मीनी हवाई रस्ते 26 करोड़ बैलेट पेपर पहुचाइण जो कमु मुकमल करे छॾियो। कॉमनवेल्थ ऑब्जर्वर्स ग्रुप जे चेयरमैन जी अॻवानी में वफ़द जी चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात। आम चूंडुनि जी तयारियुनि जो जाइज़ो सिकंदर सुल्तान राजा जो चवणु आहे त पाकिस्तान आम चूंडुनि में परॾेही मुबसरनि लाइ ओपन डोर पॉलिसी इख़्तियार कई आहे। 100 खां वधीक आबदोज़ आम चूंडुनि जे मुशाहिदे लाइ पाकिस्तान में मौजूद आहिनि। सिंध में आम चूंडुनि दौरान सिक्योरिटी जा फूल प्रूफ इंतजाम करण जो फ़ैसिलो। बिजली जे बिना रंडक फराहमी यकीनी बनाइण जी हिदायत। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र जी सदारत हेठि हैदराबाद, लाड़काने ऐं सखर में आला सतही इजलास। सूबाई वज़ीर अहमद शाह, आईजी सिंध रिफ़त मुख़्तार ऐं ॿियनि जी शिरकत। आम चूंडुनि दौरान नमूनामान जी सूरतहाल जो जाइज़ो। चूंड मवाद जी हिफ़ाज़त लाइ पुलिस रेंजर्स ऐं पाक फ़ौज जूं टीमूं मुक़ररु करण जो फ़ैसिलो। मक़बूल बाक़र जो चवणु आहे त आम चूंडुनि दौरान बिजलीअ जी बिना रंडक फराहमी यकीनी बणाई वञे। हसास चूंड मवाद जी हिफ़ाज़त लाइ डीआरओ ऑफिस में बाहि विसाइण जा औज़ार फराहम कया वञनि। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कश्मीरियुनि सां ॿधीअ जे इज़हार जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। इस्लामाबाद में परॾेही वज़ारत खां परॾेही सेक्रेटरी साइरस सजाद काज़ी ऐं तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जी अॻवानी में डी चौक ताईं रैली। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, नवाबशाह, मीरपुर ख़ास जे नंढनि वॾनि शहरनि में कश्मीरियुनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ रैलियूं। पाक फ़ौज जॉइंट चीफ स्टाफ कमेटी सर्विसेज चीफ तरफ़ां कश्मीरियुनि जे अज़म जिदोजहद खे सलाम पेश। ISPR जो चवणु आहे त कश्मीरी इंसानी हक़नि जी संगीन भञकनि जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। मज़लूम कश्मीरी अवाम बहादुरी सां गैर इंसानी लॉकडाउन जो मुक़ाबिलो बि करे पियो। भारतीय क़ाबिज़ फ़ौज ॾहाकनि खां कश्मीरियुनि जे जज़्बे खे दॿाइण में नाकाम रही। कश्मीर मसइलो UN जे 18 मूजिबि हल थियणु घुरिजे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां लाइन ऑफ कंट्रोल जो दौरो। अॻियनि मोर्चनि ते मुक़ररु पाक फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात। शहीदनि जी यादगार ते हाज़िरी भरे गुलनि निशावर। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त पाकिस्तान कंहिं बि अगराई जो भरपूर जवाब ॾींदो। पाक फ़ौज कंहिं बि ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ हमेशह तयारु आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो चवणु आहे त पाकिस्तान को तकरार नथो चाहे पर हमले जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। कश्मीरी ख़ौफ़ ऐं डहका जे माहौल में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। आलमी बिरादरीअ खे ज़ियादतियुनि में मुलविस माण्हुनि जो घेरा करणु घुरिजे। इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ियुनि ते भारत खे जवाब ॾियणो पवंदो। कश्मीरी ऐं अवाम जी आज़ादी वारी जिदोजहद में फ़र्क़ु हूंदो आहे।
डेरा इस्माइल खान में थाने ते दहशतगर्दनि जो हमलो 10 पुलिस एहलकार शहीद 6 ज़ख़्मी सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। कराची के मेयर मुर्तज़ा वाहब जो चवण आहे त बरसात खां पोइ कराची जे मुख्य रोडनि ऐं रस्तनि तां पाणी निकाल कयो वियो आहे। मुस्तफ़ा कमाल ऐं हाफ़िज़ नईम जी तनक़ीद बेबुनियाद आहे। कराची में हाणे ख़ौफ़ वारो माहौल नाहे, कंहिंखे डिॼण जी ज़रूरत ई नाहे। गुड्डू वेझो हथियारबंदनि पुरमज़ाहमत करण ते हिक ॻोठाणे खे क़तल करे छॾियो। पुलिस जी वॾी नफ़री तरफ़ां इलाइक़े जी नाकाबंदी। लाड़काने में ट्रक ड्राइवर इसनस अमर की गिरफ्तारी के खिलाफ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। SSP चौक ते धरणो। पुलिस जी औरतुनि ॿारनि ते लठबाज़ी। केतिराई माण्हू ज़ख़्मी। छेगतान वारसनि जो चवण आहे त बाडरे थाणे मां चोरी के इल्ज़ाम हेठि ट्रक ड्राइवर इसनस अमर के गिरफ्तार कयो वियो आहे। गिरफ्तार माण्हुनि खे फौरी तौर आज़ाद करे परेशानी ख़त्म कई वञे। लखी बरसां पुलिस औरतानी आवाज़ ते हिरकिजी पहुतल रहीम यार खान वासी पीरसन के अगवा खां बचाए वरितो। पुलिस अब्दुल हमीद के वापस पंजाब मोकिले छॾियो। ज़ोब में गाॾियुनि ते हथियारबंदनि जी फायरिंग के नतीजे में हिकु ॼणो क़तल। शहरनि जो एहतजाज मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो। ट्रैफिक मुअतल। ओबावड़े बरसां 9 वरहनि जो नीगर पुरस्कार नमूने गुम। वारसनि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। NC दाख़िल। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के नए चेयरमैन की चूंड सुभाणे थींदी। पंजाब जो निगरान वॾो वज़ीर मोहसिन नक़वी PCB चेयरमैन लाइ मज़बूत उम्मीदवार।